मुझी वालिदा ॿुधाईंदी आहे त जमीयत उलमा इस्लाम जे इन तहरीक जे नतीजे में मुंहिंजो शहीद वालिद अञा जमीयत तलबा में हा ऐं बाजन एमआरडी जे तहरीक में जेल विया। वालिदा ॿुधाईंदी आहे त इन 8 महीना वालिद सब 9 महीना जेल में हा, महीनो शायद ॾेढ अस्पताल में हा ऐं 8 महीना जेल में हा। इन दौरान घर में हिकिड़ो वक़्तु अहिड़ो बि आयो घर में दाल पचाइण जा पैसा बि न त दाल पचाइजे ऐं घर में घर जे अंदर को कुनो चाढ़े ईअं मज़ाक में हे जमात तोखे मूंखे नाहे मिली। इन जे पोयां हिकिड़ी लंबी दास्तानूं ऐं लंबी तहरीकूं ऐं लंबियूं कुर्बानियूं ऐं मां हिकिड़ी ॻाल्हि अॼु वाज़ह कंदो हलां, साफ़ ऐं दो टोक अल्फाज़ में ॿुधाईंदो हलां त जेको हिन जमात सां मुख़लिस रहंदो उहो कामयाबी जा कदम उन जा कामयाबी चुमंदी, कामयाबी जा ज़ीना चढ़ंदो वेंदो। पर जेकॾहिं को हिन जमात खे पुठी ॾींदो त शायद सुभाणे उनखे को सलाम करण वारो बि न। अॼु मुंहिंजी पहचान, अॼु मुंहिंजी शख़्सियत, अॼु मुंहिंजी ज़िंदाबाद ऐं मुर्दाबाद हक़ ऐं सच जे हिन जमात जे मरहून मिन्नत आहे। अल्लाह न करे, अल्लाह न करे, अल्लाह न करे मां हिकिड़ी देर जे लाइ, हिकिड़ी घड़ीअ जे लाइ ॿाहिरि थिया जमात खां त शायद सुभाणे को थुक हणण वारो बि न हुजे। इज़्ज़त है, वक़ार है, मान है, मर्तबो हक़ ऐं सच जे जमात जे करे दुआ है त जीअं साईं अब्दुल समद साहब जन वसीयत कई त मां फौत थी वञा ओस ताईं मुंहिंजो जनाज़ो न खणजो जेस ताईं मुंहिंजे जनाज़े ते जमीयत उलमा इस्लाम जो झंडो न रख। ऐं तारीख़ खणो, हज़रत साईं अब्दुल समद हालेजवी जो जनाज़ो जमीयत जे झंडे में, हज़रत साईं अब्दुल करीम कुरैशी जो जनाज़ो जमीयत जे झंडे में, हज़रत साईं मोहम्मद शाह अमरोटी जो जनाज़ो जमीयत जे झंडे में, हज़रत साईं सुमरानी जो जनाज़ो जमीयत जे झंडे में, हज़रत साईं जरार वारे जो जनाज़ो जमीयत जे झंडे में, हज़रत साईं कासमी जो जनाज़ो जमीयत जे झंडे में, हज़रत साईं मोहम्मद मुराद हालेजवी जो जनाज़ो जमीयत जे झंडे में, हज़रत साईं गुलाम कादिर पम्हार जो जनाज़ो जमीयत जे झंडे में, शहीद मस्जिद, शहीद नमाज, शहीद सजदा अल्लामा खालिद महमूद सोमरे जो जनाज़ो जमीयत जे झंडे में। मां दुआ करियो थो जेस ताईं जिंदगी आहे हथ में भी जमीयत जो झंडो रहे, पर जेकर हितां हलूं त शहादत जे मौत सां ऐं असांजे जनाज़नि ते भी झंडो हुजे त जमीयत उलमा इस्लाम न। तुंहिंजे लाइ मुंहिंजे लाइ इहा ॻाल्हि काफ़ी आहे। हज़रत साईं अब्दुल समद हालेजवी साहब पंहिंजे रुकनीअत जे पर्चीअ ते लिखियो आहे, पंहिंजे हथनि सां लिखियो आहे। उमूमन साईं तहरीर पाण न लिखंदा हुआ, घटि लिखंदा हुआ, अक्सर चवंदा तव्हां लिखो त मां सही कयां, लेकिन इहे लफ़्ज़ साईं पाण पंहिंजे हथनि सां लिखिया आहे। इन ख़्याल सां जमीयत उलमा इस्लाम जी रुकनीअत जी पर्ची तो भरियां त क़यामत जे ॾींहुं अल्लाह इन जमात जे करे मांखे बख़्शे छॾींदो, मांखे माफ़। हज़रत साईं अब्दुल करीम कुरैशी साहब जी तक़रीर तव्हां ॿुधी हूंदी, अञा बि मौजूद आहे मेमोरी कार्डन में, कैसेटन में। साईं जन फरमायो त हे जमीयत जो रुकनीयत जो फॉर्म इन जे करे भरियो आहे त क़यामत जे ॾींहुं अल्लाह इन जे सदके मूंखे माफ़ कंदो।